ख़बर शामिल कयूं पिया तंगवाणी खां। अवामी तारीख़ जो मरकज़ी सॾ ते समूरी सिंध में पाणी खोट खिलाफ़ ऐलानियल एहतजाजी मुज़ाहरनि जे सिलसिले में अवामी तारीख़ ज़िला कश्मीर कंदकोट तरफ़ां तंगवाणीअ में अवामी तारीख़ ज़िला कश्मीर जे सदर सदाम तालका तंगवाणी जे सदर मंजूर गुलहसन एडवोकेट आसिफ असगर मलक अलाबख्श निंदवाणी सालियो खोसो ऐं ॿियनि जी अॻवानी में तंगवाणी शाख ते एहतजाजी मुज़ाहरो कयो वियो। एहतजाजी रैलीअ में पाणी नाहे शो भला करबला करबला, पाणीअ ख़ातिर झेड़ो आ, सिंधुअ ख़ातिर झेड़ो आ जा ज़ोरदार नारा लॻाया विया। मुज़ाहरे खे ख़िताब कंदे अॻवाननि चयो त सिंध जी मईशत जो दारोमदार ज़राइत ते आहे। पंजाब जे हुकुमरान तबिके सिंध जे बेपहुच हारनि लाइ पाणी बंदि करे छॾियो आहे। सिंध जे ग़रीब हारनि लाइ पाणी कोन्हे, पर भोतार वॾेरा जागीरदार पंहिंजूं ज़मीनूं आबाद करे सिंध जे हारनि खां वधीक तबाही तरफ़ धिकियो वञे थो। सिंध गुज़िरियल 1 महीने खां सरापा एहतजाज आहे, पर हुकुमराननि खे का बि परवाह नाहे। पंजाब ज़ोर ज़बरदस्ती चिश्मा जेल लिंक ऐं तुलसा पंजन धाड़ियल कैनाल लिंक खोले सिंधु दरिया जो पाणी चोरी करे थो, जेको गैर कानूनी आहे। सिंध खे सिंध जे हिसे जो पाणी ॾिनो वञे। 1959 खां पंजाब जे हुकुमराननि तरफ़ां सिंध जे पाणीअ ते लॻंदड़ धाड़ियुनि खे बंदि कयो वञे। रिपोर्ट कराए मुख़्तियार अली बलोच, बे न्यूज़।